खैरपुर नाथन शाह में कोटड़ी मुस्लिम टाउन इलाके जो प्रेमी जोड़ो शहमीर वल्द बशीर अहमद मलाह ऐं नारी ज़मीरा वल्द मोहम्मद यूसुफ वाढे सिटी प्रेस क्लब पहुची पंहिंजनि माइटनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं तहफ़ुज़ जी घुर कई आहे। हुननि सहाफ़ियनि अॻियां दाहींदे ॿुधायो आहे त 26 मई 2022 ते असां हैदराबाद जी अदालत सगोरी में निकाह कयो आहे, जंहिं जा असां वटि सबूत बि मौजूद आहिनि। नौजवान शहमीर मलाह इल्ज़ाम मढ़ियो आहे त निकाह बाद ज़मीरा जा माइट ऐं संदसि जो वालिद मोहम्मद यूसुफ वाढो, भाउ परियल वाढो, अगूणो मुड़ुस मुबारक वाढो, अगूणो सहरो रांझन गुलाम कादिर उमराणी ऐं ॿिया असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नारी चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शहमीर वल्द बशीर मलाह सां निकाह कयो आहे। मुंहिंजा माइट हिन जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जिन मां शहमीर खे ऐं संदसि ख़ानदान खे ख़तरो आहे। जिन खे को बि नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल सभु हूंदा।